असांजे उलमा देवबंद जा हिकु सरमाया हन, असांजा साईं हन, मोहतरम हन, मोहसिन हन। ये सॼी मेहनत ही जेका भी जमात नात ख़्वान ॾिसो था, ये सब उन जी मेहनत है। इंशाअल्लाह अल्लाह उन ते भी पंहिंजो ख़ासि बाज ऐं फज़ल फरमाए। पर पुठ मोमिन जे लाइ दुआ करण इहा अञा बहितरीन अमल है। अर्ज़ पे कम त महबूब जी सना जा पहलू खोड़ हन। एक बे शायर इस्लाम महबूब साईं जी सना हिन जुमलन में लिखी है। तवज्जो है न मुंहिंजा साईं? हाँ, तवज्जो जेकॾहिं थोड़ो हेॾे होॾे थे त पोइ खणी इजाज़त वठंदासीं। बस मेहमान अचनि जी देर आहे, घबरायो न। सुभान अल्लाह जी गूंज अचे साईं। हाँ इंशाअल्लाह। चए थो त मुंहिंजो महबूब मोहम्मद उहा ज़ात आहे अल्लाह जंहिंजे लुआब यानी थुक में भी शिफ़ा रखी। शायर वरी एॾो महबूब साईं जी सना के खयो आहे। सुभान अल्लाह जी गूंज अचे साईं। तव्हांजी सुभान अल्लाह ॿुधी पोयनि जी पक नथी पए त अलाए चवनि था अलाए कोन। हाणे जोड़ी पाई साईं। सुभान अल्लाह। अल्लाह तव्हांखे बरकत करे साईं। नारे तकबीर, नारे तकबीर। शान मोहम्मद मुस्तफा, शान मोहम्मद मुस्तफा, शान सहाबा, शान अहले बैत। नारे तकबीर। माशाअल्लाह। ओ जंहिंजी लिब में शिफा, जंहिंजी लिब में असर, जंहिंजो खुशबू बगर सो नबी मुस्तफ़ा। महबूब जी सना लिखंदे पहिरियों ॻाल्हि लिखें त जंहिंजी लिब में शिफ़ा, जंहिंजे पगर में खुशबू, चई इहो केरु आहे? चई मोहम्मद मुस्तफ़ा। सुभान अल्लाह। ओ जंहिंजी लिब में शिफ़ा, जंहिंजी लिब में असर, जंहिंजो खुशबू बगर सो नबी मुस्तफ़ा। जंहिंजी लिब में शिफ़ा, जंहिंजी लिब में असर, जंहिंजो खुशबू बगर सो नबी मुस्तफ़ा। जेको शम्स ज़ुहा आहे बदर दुजा, जेको शम्स ज़ुहा आहे बदर दुजा, जहीं क्यों टुकरा कमर सो नबी मुस्तफ़ा। हो जंहिंजी लिब में शिफ़ा, जंहिंजी लिब में असर, जंहिंजो खुशबू बगर सो नबी मुस्तफ़ा। ओ जंहिंजी आंगुर खणण सां जो टुकरा कमर, हिक इशारे करण सां, हिक इशारे करण सां चंड थियो टुकर। ओ जंहिंजी आंगुर में एॾो रखियो रब कमाल, जंहिंजी आंगुर में एॾो रखियो रब कमाल, जंहिं लजी क्यो कुफर सो नबी मुस्तफ़ा। ओ जंहिंजी लिब में शिफ़ा, जंहिंजी लिब में असर, जंहिंजो खुशबू बगर सो नबी मुस्तफ़ा। ओ जंहिंखे ख़ालिक ख़ुदा ख़ास, ओ जंहिंखे ख़ालिक ख़ुदा ख़ास बख्शो जमाल, मिसल उन जे बणायो न रब ज़ुल जलाल। को बि हमसर ना मुंहिंजे महबूब जो, को बि हमसर ना मुंहिंजे महबूब जो, शान में बालतर सो नबी मुस्तफ़ा। ओ जंहिंजी लिब में शिफ़ा, जंहिंजी लिब में असर, जंहिंजो खुशबू बगर सो नबी मुस्तफ़ा। ओ सिदरतुल मुंतहा खां भी अॻिते वियो, नूरी नारी जिते को न कोई पुॻो।
सुभान अल्लाह जन। उस सिदरतुल मुंतहा खां भी अॻिते वयो नूरी नारी जिते को न कोई पुगो मानवारो मथे हेठ कुल कायनात मानवारो मथे हेठ कुल कायनात जिन्स में आ बशर सो नबी मुस्तफा मानवारो मथे हेठ कुल कायनात जिन्स में आ बशर सो नबी मुस्तफा ओ जैं जिल्ब में शिफा जैं जिल्ब में असर जैं जो खुशबू पघर सो नबी मुस्तफा ईमान वारा गद्दी जो सुभान अल्लाह। आखिर में शायर पंहिंजो ईमानियात इज़हार कंदे छा लिखियो अल्लाह जे उन जी पूरी सना को न सगबी करे हाणे पंहिंजी हार थो मने शायर जे उन जी पूरी सना को न सगबी करे गुलाम कादिर सुबह शाम तोड़े लिखे अल्लाह रब खां पोआ उतम जेको संसार में रब खां पोआ उतम जेको संसार में ॻाल्हिया मुख़्तसिर सो नबी मुस्तफा रब खां पोआ उतम जेको संसार में ॻाल्हिया मुख़्तसिर सो नबी मुस्तफा जैं जिल्ब में शिफा जैं जिल्ब में असर जैं जो खुशबू पघर सो नबी मुस्तफा